मुल्क भर में महंगाई ने आवाम को शदीद मुतासर कर रखा है। सांगड़ में भी टमाटर की डबल सेंचुरी क्रॉस करने के बाद अब 400 रुपये किलो के करीब पहुंच गई है। शहरियों का कहना है कि सब्ज़ी रोज़मर्रा की ज़रूरत है, मगर मौजूदा सूरत हाल में उसे ख़रीदना मुश्किल हो गया है। चयूं त हीअ हर टाइम आम सब्ज़ी आहे। टमाटो हिकिड़ो साई भाॼी आहे, इन में इहा ई अर्ज़ु कयूं था त 400 रुपया मुर्गी जो किलो आहे, 400 रुपया टमाटे जो किलो आहे। हिन में सम्झ नथी पए त मुर्गी वठूं या टमाटा वठूं। असां त रुॻो इन गणतियुनि में ई मरी आऊं। इन्हनि खे ख़ुदा रा गर्ज़ आहे त महिरबानी करे टमाटे खे किरायो वञे, 50 रुपए खां 80 रुपया किलो कयो वञे। यकीनन आम जेके माण्हू आहिनि उहे गोश्त 400 रुपया किलो, उते टमाटर भी 400 रुपया। इन बारे में छा चवंदव? इन बारे में यही था रुॻो चयूं त टमाटो हर जॻह ते हले थो, ही केचप वग़ैरह इन मां ठहे थो, सभु कुझु इन मां ई ठहे थो। इन्हनि जे करे असां यही अर्ज़ु कयूं था त अवाम खे बराए महिरबानी करे टमाटे खे किरायो वञे। टमाटर जो कभी हर किचन की आम सब्जी समझा जाता था, आज आवाम की पहुंच से दूर हो चुका है। सवाल ये है कि हुकूमत कब तक सिर्फ दावे करते रहेगी और आवाम को कब तक इस महंगाई के बोझ तले पिसे रहने देगी। सागर दीन मोहम्मद बलोच, वॉच न्यूज़, सांगड़।